असांजो इश्को सिंध सां असांजो प्यारो सिंध सां असांजो इश्को सिंध सां असांजो प्यारो सिंध सां सिर सिंध लाइ ॾींदासीं सिर सिंध लाइ ॾींदासीं इहो इक़रार सिंध सां असांजो इश्को सिंध सां असांजो प्यारो सिंध सां इश्को सिंध सां असांजो प्यारो असांजी सोह सिंध असांजो साहो सिंध असांजो चाहो सिंध असांजो चाहो सिंध कयो इज़हार सिंध सां असांजो इश्को सिंध सां असांजो प्यारो असांजो इश्को सिंध सां असांजो प्यारो सिंध सां। हैदराबाद में KTN कावश ऐं कोशिश मीडिया ग्रुप जे सॾ ते एकता जा रंग निखिरी पिया। एकता ॾियारे जी तयारियुनि जे सिलसिले में जागृता जे हवाले सां रैली मुनक़िद कई वई। नौजवान आर्टिस्टनि, फनकारनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां वीगो गाॾियुनि, कारुनि, मोटरसाइकिलुनि ते सकाफ़ती एकता रैली जे उनवान सां रैली कढी वई। रैलीअ में दुआ मेमण, वॾेरी उनड़, शमह रिंद, मुस्कान चांडियो, आसिम मक्सी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नसीम नगर चौक खां निकितल रैली अली प्लस खां थींदी अब्दुल्ला माल ताईं पहुती, जिते झुमरियूं हयूं वयूं। रैलीअ में शरीक आर्टिस्टनि टोपियूं, अजरक ऐं पटका पाए गाॾियुनि खे अजरक सां सींगारे पंहिंजी सकाफ़त सां मोहबत जो इज़हार कंदे KTN न्यूज़ ऐं कावश ग्रुप ऐं सिंधी मीडिया जे सॾ इल्मु पिरायो सिंध समारोह जे सिरी हेठि मल्हाइजंदड़ 5 डिसंबर एकता ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाइण जो वचन कयो। रैलीअ जी अॻुवाणी कंदड़ दुआ मेमण ऐं ॿियनि फनकारनि चयो त सिंध जी सकाफ़त हज़ारे साल पुराणी आहे। सिंध में रहंदड़ माण्हू पंहिंजी सकाफ़त सां प्यार ऐं मोहबत कंदड़ आहिनि। हैदराबाद में असां फर्स्ट टाइम ऑफिशियल रैली कढी आहे, जंहिं रैली में मुंहिंजी कोशिशि आहे त जेतिरी बि हैदराबाद जी छोकिरियूं आहिनि मूंसां गॾु हुजनि। हे छोकिरियूं मूंसां गॾु मुंहिंजी दोस्तूं आहिनि। असांजी हिकिड़ी टीम आहे जेको असां पैनाफ्लेक्स ठाहियो, असां महिनत कई आहे हिन ते त जॾहिं बि कंहिं हैदराबाद में रैली करे त असांखे यादि कंदड़ कॾहिं हिन करे त हे रैली असांजी पहचान हूंदी। बिल्कुलु असांखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे, छो त हीअ एकता जो ॾींहुं असांजे लाइ ईअं हूंदो आहे जीअं ईद जो ॾियारो हुजे। अॼु असां इहो ई ईद ॾियारे खे सेलिब्रेट करण लाइ अॼु कासमाबाद में असां फर्स्ट टाइम रैली कढी आहे। उमेदु कयूं था अॻे साल बि ईअं ई असां मल्हाईंदा रहंदा। जी, जीअं त तव्हांखे ख़बर आहे असांजो सिंधी कल्चर डे आहे ऐं असां ज़ोरो शोरो सां हर साल मल्हाईंदा आहियूं। असां पंहिंजे कल्चर खे प्रमोट करणु चाहियूं था, इन करे हर कंहिंखे करणु घुरिजे ऐं हर साल असां पंहिंजे कल्चर खे प्रमोट कंदा आहियूं। जेसि ताईं असांजी हयाती हुजे असां ईअं ई पंहिंजो कल्चर डे मल्हाईंदा रहंदासीं। असांजे नाननि ॾाॾनि पीढ़ियुनि खां हीअ असांजो हलंदो पियो अचे, जेको हीअ अजरक टोपी अजरक डे आहे उनखे असां मल्हाईंदा रहंदासीं हमेशह ऐं हिनखे मल्हाइणु घुरिजे हर सिंध में, हर ॿाहिरि मुल्कनि में त बि मल्हाइणु घुरिजे, छो त हीअ असांजी हिकु सुञाणप आहे ऐं असांजे ही जेसि ताईं हयाती असांजी हूंदी तेसि ताईं असां मल्हाईंदा रहंदासीं हिनखे। कल्चर डे त असांजो मक़सदु इहो आहे त अहिड़ा कल्चर डे असां रोज़ु मल्हायूं, अहिड़ी ख़ुशियूं असां रोज़ु विरायूं। सलामत साथ सलामत। हे असांजे सिंध आहे ऐं इलाही ख़ूबसूरत सिंध आहे। हिन कल्चर खे ज़िंदा रखण लाइ असांखे कुझु न कुझु करणु घुरिजे। त असां सभिनीनि मिली हिकिड़ी नंढी कोशिशि कई आहे रैली कढण जी, जेको ऑफिशियल रैली आहे असांजी। हिन करे रैली त हिते खोड़ सारियूं थींदियूं आहिनि, पर ऑफिशियल रैली कढण जो मक़सदु हे हूंदो आहे त असांजी सिंध असां सां गॾु हुजे, असां सभु हिकु आहियूं त हिकु थी रहूं। ऐं हीअ रैली असां फर्स्ट टाइम कासमाबाद में कढी आहे। जीअं त असांजे लाइ कल्चर डे ईद जे ॾियारे मुक़ाबले में हूंदो आहे, जीअं ईद मल्हाई वेंदी आहे ईअं असां हिन रैली खे सेलिब्रेट कयूं था कल्चर डे जे हवाले सां। अॼु कल्चर जो ॾींहुं आहे, कल्चर क़ौमनि जी सुञाण हूंदी आहे ऐं हिन ॾींहं खे जोशो जज़्बे सां मल्हाइणु खपे। हीअ असांजे लाइ ईद खां घटि ॾींहुं न आहे को। सो अॼु सभु सिंधी ॿाहिरि गॾु थिया आहिनि ऐं जोश जज़्बो सभिनी तमामु घणो वल वलियो। सुहिणा टोपियूं, पटका, अजरक गले में, माशाल्लाह रंगा रंग लॻो पियो आहे माहौल। सो ॾिसंदा रहो अॻिते, इनशाला तमामु सुठी रैली निकिरंदी ऐं सक्सेसफुली रैली निकिरंदी इनशाला। तमामु बहितरीनु असां ॾाढो सुठो लॻे। असांखे सिंधी हुजण ते नाज़ आहे ॾाढो ऐं असां हर साल ईअं मल्हाईंदा आहियूं। आईंदा साल बि असांजी हयाती रहे त असां मल्हाईंदा रहंदासीं हमेशह। ईअं थो लॻे असांखे पंहिंजो बचपन यादि अची वियो आहे। ॼण बचपन में असां पंहिंजे क्रिकेट खेॾंदासीं, खिलाड़ी गॾु कंदासीं, ईअं हिते सिंधी नियाणियूं ऐं जेके पंहिंजे सिंध जा मर्द आवाम सभु गॾु थी आहे। असां ॾाढी ख़ुशी थी रही आहे। असांखे पंहिंजो ॼण बचपन असां यादि अची वियो आहे। बचपन रांदियूं खेॾंदासीं,
ॼण उहो असांखे माना मोटी आयो आहे तमामु ख़ुशी थी रही आहे ईअं सिंधी निकिरनि रोडनि ते रस्तनि ते ठीकु आहे इनशा सिंध कॾहिं नज़र ईअं कोन लॻंदी ॾाढी ख़ुशी थी थिए माना ईद वारो ॾियारे वांगुरु थो महसूसु थिए ऐं इहा केटीएन जो एज़ाज़ आहे त इहो पहिरियों जेको स्टार्ट हो केटीएन खां ई हो ऐं केटीएन जी वॾी महिरबानी आई लव यू केटीएन 5 डिसंबर ते निकिरंदी आहे पर असां फर्स्ट ते स्टार्टिंग कई आहे त बाक़ी ॿारनि ॾे पैगाम पहुचे सभु अचनि सुठे तरीक़े सां इल्मु पिरायो पढ़ो तालीम हासिलु कयो हर कंहिं सां सुठे तरीक़े जे हिसाब सां माण्हू असांखे वॾी ख़ुशी आहे त ॼण असांजो अॼु ईद आहे चवण आहे त 5 डिसंबर ते केटीएन न्यूज़ रोज़ानी कावज रोज़ानी कोशिश तरफ़ां मल्हाइजंदड़ एकता ॾियारे में भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं कैमरामैन शफ़ात नोआणी सां गॾु इमाम अली भलाई केटीएन न्यूज़ हैदराबाद असांजो इश्क आ सिंध सां असांजो प्यार आ सिंध सां असांजो इश्क आ सिंध सां असांजो प्यार आ सिंध सां सिर सिंध लाइ ॾींदासीं सिर सिंध लाइ ॾींदासीं इहो इक़रार आ सिंध सां असांजो इश्क आ सिंध सां असांजो प्यार आ सिंध सां इश्क आ सिंध सां